ओम शांति। हाणे सब बाबा की याद था करो। महात्मा निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल हुजो बाबा की ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे स्वयं खे असांखे बाबा चवंदा असांखे वफ़ादार थियणु। वफ़ादार केरु हूंदो जो हिक जे चए ते हले। असांखे माण्हू त हिक ॿिए जे चए ते अगरि हिक ॿिए खे धोखो ॾींदा आहिनि त चईंदा आहिनि तव्हां धोखेबाज़ निकिता, बेवफ़ा मतिलबु वफ़ादार न आहियो। हिते परमात्मा असांखे चवंदा भई तव्हां चओ था हिकु तूं ॿियो न कोई, सर्व संबंध तुंहिंजे सां निभाए चऊं था न। त असांखे परमात्मा जे हर शइ ते हलणो पवंदो। उनखे जेको उहो चए थो उन शइ ते हलणो पवंदो। जेको वफ़ादार केरु हूंदो जो चए हिकु बाप ॿियो न कोई, हिकु मुंहिंजी आत्मा जो पीउ ॿियो न कोई। दुनियादारी में रहंदो, सभिनि सां संबंध बि निभाईंदो, लेकिन उनजो हर संकल्प बोल कर्म कीअं हूंदो परमात्मा जी श्रेष्ठ मत ते। उहा हिन देह में रहंदो, देह जे पदार्थनि खे बि यूज़ कंदो, देह जे संबंधनि सां संबंध बि रखंदो। सभु कुझु कंदे हुए उनजो कंहिंसां आकर्षण न, कंहिंसां ममत्व न रहंदो। सभु कुझु कमु कंदे हुए बि उहा हिकु बाप सां ई हुनजो मोह हूंदो, परमात्मा सां। अॼु माण्हू ॿार ॾिसो पैदा थो थिए त धीरे धीरे हुनखे माउ पीउ हुननि जी चीजें हुननि में मोह माण्हू जानबूझ के उत्पन्न कराईंदा आहिनि। ॿार में मोह, ॿार त मस्त में मस्तु रहंदो, केरु शरीर छॾे छॾंदो आहे त ॿार खे परवाह थींदी आहे। थोरो समय हुनखे लॻंदो, उहो बि माण्हू हुनखे उन दृष्टि सां ॾिसी ॾिसी करे हुनखे एहसास उत्पन्न कराईंदा फील। न त ॿार त वीचारनि जे बारे में पतो न हूंदो आहे हुनखे। भले ॿार हू त देखा देखी ऐं ग़लति कम कंदा आहिनि अॼुकल्ह जा ॿार बि, हिन दुनिया गंदी दुनिया में रहंदा आहिनि। भई माण्हू चवंदा स्कूल बाबति चवंदा अहिड़ी दुनिया में ॿारनि खे स्कूल बि न मोकिलियो। जेतिरो तव्हां पढ़ाए सघो था, जेतिरी तव्हां शिक्षा ॾेई सघो था उहो, छो दुनिया ॾाढी ख़राब आहे। माण्हू अॼु चवनि था असांजा ॿार पढ़नि करनि, लेकिन उहो ज़मानो न आहे अॼुकल्ह। अॼुकल्ह ॾिसो पढ़ाई लिखाई में बि माण्हू वञे थो, अलाए कहिड़े कहिड़े माण्हू अचनि था पढ़ण करण। माण्हू वॾे घर जा माण्हू त ॿियो ई हुननि जो संस्कार कंहिंजा कंहिंजा सुठा हूंदा आहिनि, कंहिंजा कंहिंजा न। हिन खां त नंढे के जंहिंमें थोरा सा ॿार हुजनि, ॿार ठीकु ठाक उन स्कूलनि में विझणो आहे त विझो। ॾिसो अॼुकल्ह स्कूलनि में बि कीअं फिल्मी गाना, नाच गानो, कहिड़ी कहिड़ी माण्हू छा छा थो करे, स्कूलनि में बि बिगड़े थो। त परमात्मा हिन समय त असांखे चईंदो आहे न अची करे इहे सभु। पहिरियों त असां न ॿुधो हुयो, लेकिन हाणे स्वयं भॻवान अची करे चए थो कि हाणे मूंसां वफ़ादार थी। हिन समय असांखे हिकु बाप ॿियो न कोई हुजणो। हिन समय असां हिन दुनिया में रहंदे सभु कुझु कंदे हुए बि न असांखे असांजी बुद्धि हिकु बाप सां ई लॻल हुजणी। छो सॼी दुनिया में समय खे ॾिसी करे, दुनिया जो वातावरण ॾिसी करे
ऐं कॾहिं बि कोई चीज हली थी वञे, कॾहिं बि कोई चीज टुटी थी पए, कॾहिं बि कोई शरीरदारी हली थो वञे, दुख थो ॾेई, त माण्हुनि खे दुख थो थिए न, त पहिरियों खां ई असांखे बाबत कि असांजे मन बुद्धि संस्कार असांजा बाप जहिड़ा ई हुजणा खपनि, बाप सां असांजो सर्व संबंध हुजणो खपे, बाबा सां असांजो कनेक्शन हूंदो, बाबा अर्थात आत्मा जो पीउ परमात्मा। त असांखे हिन दुनिया में रहंदे में दुख परेशानी धोखे सां बची वेंदासीं। ऐं अगरि असांखे हिन दुनिया जे माण्हुनि सां चीजुनि सां ई लगाव हूंदो, उन्हनि में असांजो आकर्षण हूंदो, असां दुनिया में रही सघंदा आहियूं। ॾिसो ॿार खे स्कूल में बि वेंदा आहिनि त हिक ॿिए जे लगाव में आकर्षण में अची वेंदा, त छा पढ़ाई कंदा, पढ़ाई छा कंदा हूंदा। त उहे माण्हू चीजनि में गृहस्थी में हिकु चीजनि सां पंहिंजे शरीर सां, त छा माण्हू जीवन जींदो हूंदो। छो जो लगाव वारो जीवन मतलब केर कंहिंखे बंधी वेठो, त कोई कंहिंखे बंधी वेठो आहे, उहो जीवन कीअं जी सघंदो ॿुधाए। आत्मा खे खपे, आत्मा स्वतंत्र हुई, जॾहिं आत्मा परम धाम में हुई, जॾहिं आत्मा मथां खां हेठि आई, त बि आत्मा स्वतंत्र हुई, तॾहिं असांजो जीवन सुख शांति जो हुयो। हिन समय माण्हुनि जे जीवन में दुख अशांति छो आयो, छो जो आत्मा खुदि ई पाण खे पंहिंजे न देह संबंध पदार्थ वस्तु वैभव सां बंधी वेठी आहे। हाणे तव्हां पंहिंजी बुद्धि मन बुद्धि तव्हां पंहिंजे शरीर सां, शरीर जे संबंधनि सां ऐं हिन पदार्थनि सां वस्तु वैभव सां तव्हां पंहिंजी बुद्धि खे ॿधी रखियो, त किथां तव्हां सुठी रीति जी सघो। त असांखे असां ख़ुदि ई स्वयं खे बंधन में बांधियो आहे, कोई बांधे न वेठो। न तव्हां छॾो त साम्हूं वारो बि छॾे, छोड़ो त छूटे। हिकु न त हिकु कहानी बि आहे हिन तोते जी, त चए पियो मूंखे हितां कढो कढो कढो, हितां लायो लायो लायो, ख़ुदि ई डाली खे पकड़े वेठो हुयो, त कीअं उड़दो। हाणे असां हिक ॿिए खे ख़ुदि ॿधी वेठा आहियूं, कोई थोरी ॿधी वेठो। असां ॿारनि खे बि शिक्षा ॾिनी आहे, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो जीवन जीअणो, पंहिंजी जेकी बि पंहिंजी ड्यूटी आहे उहो निभाईंदा रहो, हिक ॿिए सां पंहिंजो मन बुद्धि ॿधो छो। हर हिक खे पंहिंजो कमु करणो आहे, तव्हां हुनजे बारे में सोचो छो था, तव्हां पंहिंजो कमु करो। तव्हांखे जो चीज आहे, जो तव्हांजो जीवन आहे, त उहो कमु कंदे कंदे सुख शांति में रहो न। माण्हू सोचंदा आहिनि न सोचणो त पवंदो, चिंता त थींदी, असांजे सोचण सां असांजे चिंता करण सां कॾहिं कमु ठीकु थियो आहे। असांजो फर्ज़ आहे भई असां हर आत्मा हिते मथां खां हेठि अकेली ईंदी आहे। तव्हां मथां खां हेठि जॾहिं आया आहियो तॾहिं तव्हां सां गॾु कोई आत्मा न हुई, अकेला ई आया आहियो, अकेला आया आहियो। त हिन समय असांखे इहे सभु आत्माउनि सां संबंध निभाए करे खेॾण जे लाइ असांखे पाठ मिलियो, लेकिन असां त अकेले आत्मा भई जीअं माण्हू पार्क में वेंदो, हाणे अकेलो मतिलबु ॿार खेॾण वेंदो, त खेॾण वेंदो उते पार्क में हुनजो ॿिया बि ॿार मिलंदा त हुननि सां गॾु खेॾंदो, पोइ हुननि सां गॾु खेॾी खेॾी उन्हनि खे पंहिंजो थोरी ठाहे छॾंदो। सोचंदो न मां हिते थोरी देरि हिननि सां खेॾण आयो आहियां, पोइ मूंखे वापसि पंहिंजे घर वञिणो आहे, पंहिंजो जेको बि कमु आहे उहो करिणो। उहे असां बि आत्मायूं मथां खां हेठि हिते खेॾण आया आहियूं, त खेल खेल में कॾहिं आत्मा हिकु शरीर वठे थी, कॾहिं ॿियो, कॾहिं टियों, त उहा अलॻि अलॻि शरीर वठे थी, त अलॻि अलॻि आत्माउनि सां हुनजो संबंध आहे। अॼु ॾिसो माण्हू पंहिंजे जीवन में बिजी थी वञे पंहिंजे कम में, त हुनखे अगरि कोई माण्हू शरीर छॾे हली बि वञे थो या ॿिए शहर हली वञे थो
या तव्हां कंहिंखां अलॻि थी करे पंहिंजो ॿियो जीवन जीव त हुनखे परवाह न थींदी, त हुनखे उहो पंहिंजे जीवन में मस्तु हूंदो। असल में जीअण इहो ई आहे, असल में जीअण इहो ई आहे कि आत्मा पंहिंजे जीवन में मस्तु रहंदी आहे न, पंहिंजो जीवन जींदी रहंदी आहे, पंहिंजे जीवन खे बंधन में न बांधदी। इहो ई जीवन जीअण जो सही तरीक़ो। बाक़ी कंहिंजो केरु हली थो वञे, कंहिंजो केरु हली थो वञे, कोई काॾे ॿाहिरि थो हली वञे त माउ पीउ संबंधी थो ठाहे, मुंहिंजा धीअ मुंहिंजा पुट मुंहिंजा फलाना विया अलाए कॾहिं ईंदा, ईअं बार बार उन्हनि खे फोनियूं कंदा त छा फ़ाइदो। अॼु माण्हू काॾे वञे थो ॿाहिरि पढ़णु या काॾे बि घुमण थो वञे, 3 ॾींहं वेंदो, 4 ॾींहं वेंदो, महीनो वेंदो, माण्हू रोज़ रोज़ फोन कंदो, हुनखे चईंदो मूंखे तुंहिंजी यादि थी अचे, कॾहिं ईंदव, ईअं। सभिनि जो जीवन पंहिंजो पंहिंजो आहे, माण्हू वियो आहे घुमी करे अची वेंदो, पोइ माण्हू चवंदा हिनखे सिक ई न आहे, लेकिन इहा सिक न आहे। सिक सां माण्हू कोई ॻाल्हाए त ख़ुशी ख़ुशी सां ॻाल्हाए कि हा ठीकु आहे, ईअं आहे ऊअं आहे, लेकिन माण्हू मोह वश पकड़े वेठो वञे, मूंखे तुंहिंजी यादि थी अचे, मूंखे सुठो नथो लॻे, ईअं हूअं, छो पंहिंजो जीवन न जीअं सघनि। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि कि पंहिंजे बाप परमात्मा खे पंहिंजो न ठातो। आत्मा पहिरियों परम धाम में पंहिंजे पीउ सां गॾु ई रहंदी हुई, तो सभु आत्मा ई रहंदा आहियूं, लेकिन उते असांजो पीउ असांखे यादि रहंदो, असां पंहिंजे पीउ सां गॾु वेठा हिन सृष्टि ते असां खेॾण आया आहियूं। ऐं असांजी आत्मा में शक्ति भरण वारो असांजो पीउ परमात्मा ई आहे, त असांखे पंहिंजे परमात्मा पीउ सां जी यादि में रही करे खेल खेॾणो खपे, जिन सां बि संबंध निभायो, लेकिन असली संबंधी त असांजो उहो ई आहे। जिसका देहदारी संबंधी त विनाशी संबंधी है, अॼु आहिनि कल न आहे। अॼु तव्हांजो पुटु चए थो हा मुंहिंजी मां आहे, कल न बि चई सघंदो, तव्हांखे न बि पुछे पोइ, छो जो हुनजो ओतिरो ई हिसाब किताब, हुनमें हुनजो कसूर न आहे। अॼु माउ पीउ जो, ॿारनि जो, संबंधियुनि जो, जीअं आत्मा जो जेतिरो हिसाब किताब हूंदो न तव्हां सां, वो तव्हांखे ओतिरी पालना ॾींदो, ओतिरो तव्हांखे धन संपत्ति चीजुनि सां मदद कंदो, हुनखे करणो ई पवंदो। लेकिन अगरि न हूंदो त तव्हां केतिरो बि चओ उहो तव्हांखे पुछंदो ई न, तव्हांखे पालंदो ई न, तव्हांखे कुझु ॾींदो ई न, छो जो हुन आत्मा जो असांजो हुन सां कोई कर्ज़ो आहे ई न, कोई हिसाब किताब आहे ई न, त असां हुन खां छो वठूं, तंहिंजे करे उहा छो ॾे। ये असांखे ॻाल्हि सम्झणी खपे कि हर हिकु आत्मा जो पाण सां हिसाब किताब हूंदो आहे। तव्हां बि सोचो मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी पुट आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी फलानी आहे, मूंखां पुछे नथी, करे नथी। जेकी आत्मा जो जेतिरो हिसाब किताब हूंदो, जेका हुनजो संस्कार हूंदा, अगरि हुनखे तव्हांखे ॾियणो आहे त ॾींदो, न ॾियणो आहे त ज़बरदस्ती छो उहो पंहिंजो नयो हिसाब किताब ठाहींदो। अॼु ॿार हाणे पुछे थो, हाणे तव्हांखां पुछंदो ई न, छो जो हुनजो एतिरो ई कर्ज़ हुयो, भई हुन बि तव्हांखे कंहिं जन्म में पालियो हुई, तव्हां बि हुनखे पालियो, त हाणे हुनजो हिसाब किताब पूरो थी वियो, हाणे हुनखे पंहिंजे अॻियां जो जीवन जीअणो। त अगरि सभिनि खे सम्झ हूंदी त ॿुधायो ॿार सभु माण्हू सुठी रीति जीवन जींदा या न। असांखे बाबा चए थो हिकु बाप ॿियो न कोई, परमात्मा सां असांजो सदा ई ये असांजो सच्चो संबंधी आहे। हिन सां पंहिंजो बुद्धि योग जोड़े करे असां हिन सृष्टि ते पाठ ॿुधाईंदासीं न कि सभिनि खां वॾी वफ़ादारी आहे, त परमात्मा सां असांखे वफ़ादार बि थियणो, अर्थात हिकु बाप ॿियो न कोई। ॿियो असांखे ईमानदार बि थियणो, ईमानदार बि ठहो। अॼु मां ॿार
बाबा परमात्मा सां ईमानदार न आहे, कूड़ था ॻाल्हाइनि, ईमानदार सच्चाई कोन अथनि। चवनि था सभु कुझु भॻवान ॾिनो अथई ऐं सभु कुझु पंहिंजो सम्झी करे वेठा, त सभु कुझु पंहिंजो करे वेठा आहिनि, लेकिन आहे त सभु भॻवान जो, त सभु कूड़ था ॻाल्हाइनि, सच्चाई न आहे न असांजी। त अगरि इहे सभु कुझु भॻवान जो ॾिनो अथई, त अगरि कुझु घटि ज्यादा थी बि थो वञे, कुझु गड़बड़ी थी बि थो वञे, त तव्हांजो थोरी थो कुझु वञे। अॼु अगरि कोई माण्हू तव्हां चओ असांजा ॿार नथा वञनि, नथा पढ़नि, त भॻवान ॾिनो अथई न, हुनजो ॿार नथो पढ़े न, तव्हांजो छा थो वञे? तव्हांजो कुझु वञे थो? तव्हां चओ न, माण्हू त चईंदा ॾिस इहे पंहिंजे ॿारनि खे हिननि सुठी रीति पालना न ॾियूं, असांजो ॿार आहे ई न, भॻवान जो ॿार आहे, त भॻवान खे यादि करे हिननि खे पालंदा आहियूं, ॿियो सुठो पाले सघंदा। अगरि हुननि खे बि सिखायो, तव्हां बि हुननि खे भॻवान जो ॿार सम्झी करे पालंदव, हुननि सां सुठी रीति ॻाल्हाईंदव, हुननि सां सुठी रीति संबंध कंदव, ॿार छा सभु, अगरि सम्झो सभु कुझु भॻवान ई ॾिनो अथई, त अॼु ॿिए जी चीज खे तव्हां केॾो सुठी रीति संभालंदा, की तव्हांखे पंहिंजो ॿार पालण लाइ ॾेई वञे ऐं उहो पढ़े न, उहा कुझु करे न, त तव्हां चईंदा न अरे त हुनजो ॿार आहे, उहो मूंखे ॾेई वई आहे पालण लाइ, त कंहिं बि रीति प्यार सां हुनखे पढ़ाईंदव बि, हुनजे अॻियां सुठी करे हुनखे खाराईंदव, प्यार दव, भई ठीकु आहे तूं हाल फिलहाल त पढ़, हाल फिलहाल त इहे कर, त तुंहिंजा माउ पीउ अचनि, तूं ॼाण उहो ॼाण, प्यार सां पालंदव न, उहे सम्झो भई इहे सभु कुझु परमात्मा जो ई आहे, सभिनि खे प्यार जी पालना ॾींदव न। मुंहिंजो सम्झण सां ई गड़बड़ी आहे। अॼु तव्हांजी जीवन में दुख, अशांति, परेशानी आई छो आहे? छो त तव्हां मुंहिंजो था सम्झो न, मुंहिंजो न सम्झो। अॼु तव्हां सभु कुझु परमात्मा जो सम्झंदव न, त सदा जीवन में सुख शांति सां रहंदा। ॿियो बाबा अॼु चवनि था की तव्हांखे सदा फरमान बरदार ठाहिणो, भॻवान जो फरमान आहे कि सदा जीवन में सुख शांति सां रहो, खुशी सां रहो, हर संकल्प, हर श्वास मूंखे यादि करे ऐं मां जेका गुण शक्तियूं ॾिनियूं आहिनि हुननि खे कार्य में लॻाए। भॻवान असांखे जीवन ॾिनो अथई, भॻवान असांखे चए थो सदा सुख शांति खुशी सां रहो, ये भॻवान जो फरमान आहे। असांखे माण्हू चईंदा आहिनि न, ॾिस अॼु खां तूं हीअं रही, अॼु खां तूं हीअं न कंदे तूं हीअं कंदे। ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि न, वॾा ॿारनि खे या ॿियनि खे, त अॼु परमात्मा असांखे चए थो, फरमान थो करे कि अॼु खां तव्हां सुख शांति खुशी में ई रहंदव बसि। ॿियो दुख वठणो बि न आहे त ॾियणो बि न, अशांत थियणो बि न आहे त करणो बि न। असांखे सदा ख़ुशि रहणो आहे ऐं ॿियनि खे बि ख़ुशी ॾियणी आहे। गम वठणो बि न आहे त ॾियणो बि न। अगरि असां सभिनि खे, असांजे अगरि मन में वीचार हलंदा, जेका बुद्धि में ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, उहो सदा सुख शांति ऐं ख़ुशी जी हलंदी। अॼु असांजे मन में जो हूंदो आहे न, असांजी सम्झ जीअं हूंदी आहे न, असां उहो ई ॻाल्हाईंदा आहियूं, व्यवहार कंदा आहियूं। त केतिरो बि चवंदा मां ईअं नथी सोचां, मुंहं मां निकिरी वियो, थी न सघियो। असांजो मन जो सोचंदो आहे, असांजी बुद्धि जेतिरो कमु कंदी आहे न, उहो ई असां ॻाल्हाईंदा आहियूं, उहो ई ॾिसंदा आहियूं, उहो ई कर्म कंदा आहियूं। असांजे ॻाल्हाइण कर्म सां माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो कि हिन जो दिमाग़ कीअं हलंदो, हिन जी सोच छा आहे। असांजे चहिरे सां बि माण्हुनि खे पतो पइजी वेंदो।
त अगर असां सदा ही परमात्मा असांखे चए थो त सदा ही सुख शांति ख़ुशी में रहो। अगर असां सदा ही सुख जी ॻाल्हियूं, ख़ुशी जी ॻाल्हियूं, शांति जी ॻाल्हियूं सोचता रहंदासीं, समझो कोई घर जे अंदर अचे तो, तव्हांजे घर में कोई अहिड़ो माण्हू आहे जो घड़ी घड़ी क्रोध कंदो आहे, ऐं उहो घर जे अंदर अचे ऐं तव्हां सोचो वरी आयो आहे, वरी क्रोध न करे, हर हीअं रख अची वरी क्रोध न करे, त इहे जो तव्हां सोचो था, इहे ॻाल्हायो था न, त जीअं हुन माण्हू जे लाइ उहा तव्हां पंहिंजे घर जो वातावरण ठाहियो था। घर में रहण वारे माण्हुनि जी ॾाढी वॾी जिम्मेवारी हूंदी आहे, लेकिन माण्हू सम्झनि नथा। तव्हां पंहिंजे घर खे स्वर्ग ठाहे सघंदा आहियो पंहिंजी सुठी सोच, सुठे बोल सां। कंहिंजी नुंहुं, कंहिंजा ॿार अहिड़ा हूंदा आहिनि न इहे कर वरी चिल्लाईंद, ख़ासि करे नुंहरनि जे लाइ त माण्हू चवंदा आहिनि वरी चिल्लाईंदी, त हुननि खे पहिरियों त न चिल्लाईंदी, नुंहरनि खे बि अहिड़ो ठाहिण वारो थिए। घर वारे या ॿारनि खे चईंदा न ईअं न कर वरी तुंहिंजी मम्मी चिल्लाईंद, इहा माण्हुनि जी भाषा थी वई आहे। भले कोई चिल्लाए न, भले कोई हुनखे चए, लेकिन ईअं चिल्लाईंदी वरी क्रोध कंदी। तव्हां पंहिंजे नुंहरनि खे, पंहिंजे ॿारनि खे माण्हू ई तो बिगाड़े न, तव्हां चओ ई न, सोचो ई न, तव्हांखे सुठी सोच न आहे, सुठी रीति नथो ॻाल्हाइण अचे त चओ ई न, हुननि जा ॿार ॼाण, नुंहुं ॼाण, त माण्हू जी भाषा ई अहिड़ी थी वई आहे। त बाबा चए थो कि हाणे पंहिंजी सोच ऐं बोल खे सुठो कंदव न, ख़ासि कर जो घर में रहण वारा माण्हू आहिनि, हुनमें बि जो वॾा जो पाठ कंदा आहिनि न, हुननि जे मथां ॾाढी जिम्मेवारी हूंदी। जॾहिं तव्हां सुबुह जो उथी करे अमृत वेलो करो था, पाठ करो था, पोइ सॼो ॾींहुं माण्हुनि जे लाइ उल्टो सुल्टो सोचो था, ॻाल्हायो था न, त तव्हां ई घर खे नर्क था ठाहियो, ॿियो कोई नथो ठाहे। हिकु माण्हू त चए थो असां पाठ कंदा आहियूं, टिकाणे वेंदा आहियूं, पोइ घर में अची करे नुंहरनि खे, पोतरनि दोतरनि खे, ॿारनि खे उल्टो सुल्टो चईंदा, सोचदा, या कंहिंजे लाइ उल्टो ॻाल्हाईंदा, सोचदा, त भगवान खां शक्ति वठी करे तव्हां आशीर्वाद त न ॾिनो, पंहिंजी नुंहुं, पंहिंजे पुटनि धीअरनि जे लाइ चओ था वरी चिल्लाईंदा, वरी क्रोध कंदा, न कर, त अहिड़ो पाठ करो ई न, शक्ति त मिलंदी, शक्ति त मिलंदी या न थोड़ी बहुत भी मिले, जास्ती न मिलंदी। अॼु गुरु संत सन्यासियुनि खे शक्ति मिले थी छोकी वो चलो ॿियनि जो न तव्हांजे लाइ सुठो सोचनि था, त हुननि जी शक्ति सां तव्हांजो सुठो थो थिए, तव्हां बि करे सघंदा आहियो। जेका गुरु संत सन्यासी कम करनि था, तव्हां बि पंहिंजे घर में वॾा गुरु ठही सघंदा आहियो अगरि तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो। तव्हां रोज़ सुबुह जो उथो था, करो था, पंहिंजे घर में जेका बि सभु माण्हू आहिनि हुननि जे लाइ सुठो सोचो। सभु हिन घर में रहण वारा सभु शांत आहिनि, सुखी आहिनि, सभु सुठी रीति जीवन जीना आहिनि, सभु ॿार, सभु हिन घर में रहण वारी सभी माण्हू टाइम सां उथंदा आहिनि, टाइम सां सुम्हंदा आहिनि, टाइम सां सभु पंहिंजो कमु कंदा आहिनि, पंहिंजी जिम्मेवारी निभाईंदा आहिनि। इहे सुठा वीचार त सुबुह जो पंहिंजे घर में सभिनि जे लाइ कर, त इहे जीअं तव्हांजो हुननि जे लाइ आशीर्वाद थींदो। ज़रूरी न कोई माण्हू तव्हांजे अॻियां अचे त तव्हां हुनखे चओ, मन ई मन में परमात्मा खे यादि करे, सुबुह जो उथी करे रोज़ भगवान खे यादि करे, पंहिंजे घर में शुद्ध, जीअं माण्हू अगरबत्ती जलाईंदो न, अगरबत्ती जलाईंदो, घर में खुशबू फैलंदी, त माण्हू चए थो भगवान जे अॻियां अगरबत्ती जलायो, दियो जलायो। अगरबत्ती दिए जलाइण जो मतिलबु, दिए जलाइण जो मतिलबु थींदो आहे पंहिंजी आत्मा रूपी जोत खे जगाए। दियो जलाइण मतिलबु पंहिंजी आत्मा रूपी जोत खे जलाइण। अगरबत्ती जलाइण मतिलबु हिकु नंढी सी अगरबत्ती पूरे घर में खुशबू फैलाईंदी आहे। हिन जो मतिलबु
कि पंहिंजे सुठे वीचारनि जी खुशबू तुंहिंजे घर में फैलाए। सुबुह सुबुह जो अगरबत्ती न जलाए, कहिड़ी अगरबत्ती जलाए न, सुठे वीचारनि जी। अगर तव्हांजी नुंहुं रोज क्रोध कंदी आहे त चओ मुंहिंजी नुंहुं सदा शांत रहंदी, मुंहिंजा ॿार टाइम सां उथंदा आहिनि, टाइम सां सभु कमु कंदा आहिनि, मुंहिंजा न परमात्मा जो त हिन घर में रहण वारा सभु परमात्मा जे ॿार टाइम सां उथंदा आहिनि, टाइम सां सुम्हंदा आहिनि, टाइम सां सभु पंहिंजो कमु कंदा आहिनि, टाइम सां पढ़ाई लिखाई कंदा आहिनि, सभु पंहिंजो जीवन सुठी रीति सुख शांति सां जीअंदा आहिनि। ये रोज सुठे वीचारनि जी अगरबत्ती सुबुह शाम जलाए। त भॻवान छा थो चए ऐं माण्हू छा था करनि? उहे खुशबू वारी अगरबत्ती जलाईंदा आहिनि। खुशबू वरिता हीअं जॾहिं तो सुठो सोचंदासीं न त सभी आत्माउनि में सुठा सुठा वीचार, सुठा सुठा संस्कार ईंदा। त तव्हां पाठ करे उथो था ऐं चओ था थिए नथो, ईअं नथो करे, माण्हुनि खे उल्टो सुल्टो चओ था, तूं पागल आहीं छा, तुंहिंजो दिमाग़ कोन थी, तूं अहिड़ो आहे वेड़ो आहे, त भॻवान तव्हांखे शक्ति छो ॾींदो? गुरु संत सन्यासिन खे छो ॾे थो, तव्हांखे छो थो ॾे? घर गृहस्थी में रहण वारनि खे बि भॻवान शक्ति ॾींदो। छो घर गृहस्थी में रहण वारा माण्हू न पंहिंजी भॻवान जी शक्ति थी आहे न, काम क्रोध लोभ मोह अहंकार में खत्म करे छॾियो। ये त काथे काथे गुरु संत सन्यासी बि कंदा आहिनि, पर गृहस्थी में जास्ती कंदा आहिनि। तव्हां करे ॾिसो हफ़्तो भरी, रोज सुबुह जो उथी करे रोज शाम जो भॻवान खे जॾहिं यादि कंदा आहिनि न, हुन खां पोइ सभिनि जे लाइ जीअं माण्हू चवंदा अरदास कर, पंहिंजे घर में सभु रहण वारे माण्हुनि जे लाइ जीअं तव्हां अरदास कर, तव्हांखे कुझु करे करे बसि हुनखे छॾे ॾियो, सोचो ई न, पाण ई परमात्मा कराए तव्हांखे सभु ठीक रीति कराए ॾींदो। अच्छा मीठे मीठे सिके नंढे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते समझी, रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। साक्षी पंजी स्थिति द्वारा हीरो पाठ वॼाइण वारा सहज होशियार थींदा। बाबा चवंदा हिन दुनिया में रहंदे वे सदा यादि रखो मां आत्मा बाबा सां गॾु आहियां, बाबा सां गॾु आहियां, मुख सां ॻाल्हायो ॾिसो। इन दुनिया में रहंदे वे ख़ुदि खे टियों माण्हू सम्झो। जीअं ॿ ॼणा कमु कंदा आहिनि, असां टियों परे खां ई ॾिसंदा आहियूं न, साक्षी थी करे उन्हनि जी ॻाल्हियुनि में इन्वॉल्व न थियो। हिन दुनिया में हर ॿ आत्मायूं पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब पुछूं थी करो। असांखे सभिनि आत्माउनि खे परमात्मा जी यादि में रही करे हुननि जे लाइ सुठो सोचणो। पंहिंजी सुठी सम्झो ॿ ॼणा लड़नि था त मां हुनजे विच में न वञो, तव्हां परमात्मा खे यादि करे हुननि खे शांती जो दान ॾियो। असां जॾहिं साक्षी थी वेंदासीं न टियों पर्सन, तॾहिं असां पंहिंजी स्थिति बि सुठी ठाहे सघंदासीं, ॿियनि खे बि शांत करे सघंदासीं। न त असां हुन कम में फसी वेंदा आहियूं न, हुननि माण्हुनि में, त असां बि अशांत थी वेंदासीं, हुनखे बि अशांत, उन्हनि जी बि शांती हुननि खे बि शांत न करे सघंदासीं। तंहिंजे करे हुन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा ख़ुदि खे परमात्मा सां गॾु सम्झो ऐं परमात्मा सां गॾु वेही करे ई उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायो, कमु करो, त जीअं सृष्टि ते रहंदे हुए बि जीअं लॻंदो कि कमु त परमात्मा थो कराए, ॻाल्हाए त परमात्मा जी शक्ति सां मां इहे सभु सम्झ सां ॻाल्हायां थी, कराइण वारो कराए थो, मां त निमित आहियां। जीअं न ॿार खे हथ पकड़े माउ पीउ कमु कराईंदो त ॿार थोड़ी थो करे, माउ पीउ थो कराए। उहे सभु परमात्मा जी यादि में रही करे कंहिंसां बि ॻाल्हाईंदासीं, कंहिंखे बि ॾिसंदासीं, कंहिंजे बि संबंध में ईंदासीं, त जीअं असां नथा करूं उहो कराए थो, असां साक्षी थी वेंदासीं।
वो तो कम जरूर सफल थींदो ई से। स्लोगन है, अगर फरिश्तो ठहिणो आहे, अगर असांखे फरिश्तो जो सभिनि खे दुआयूं ॾींदो आहे, जो सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे, अगर फरिश्तो ठहिणो आहे त हिकु बाबा खे, परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी सम्झो। वो तुंहिंजो पीउ बि आहे, वो तुंहिंजी माउ बि आहे, वो तुंहिंजो भाउ भेण साजन भी आए, सखा भी आए, टीचर भी आहे, सतगुरु भी आए। सर्व संबंध उन सां निभायो, तॾहिं असां फरिश्तो हटां सभिनि खे दुआयूं ॾेई सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।